तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हो। लख कुर्ब तव्हांजा। सोनारे आख़िर पंहिंजी धीउ खे छो दफ़न कयो, उन ते हिकिड़ी कहाणी आहे, ॿुधिजो ज़रूरु। मज़ो अचे त लाइक ऐं शेयर कजो। ॿ टे असांजा दोस्त आहिनि, साबिर मरी बलोच हैदराबाद खां, मुजाहिद अली पठान बाकराणी लाड़काणे खां, ऐं मीर बादशाह बुकटी लाड़काणे खां, महबूब चाचड़ पन्याकिल खां। हिकु मशहूरु सोनारो हुयो, उहो वापार जे लिहाज़ सां निकिरी वियो त ॿिए हंधि वञी सोन वठी अचां, वरी जे पोइ विकिरो कयां। अॻे माण्हू पैदल उठनि ते गॾनि ते वेंदा। आयो ॾिठईं को रेगिस्तानी इलाइक़ो आहे, हिन जी नज़र पई परे मूं ॾिठईं त हिकिड़ी झूपड़ी ठहियल आहे, मन ठहियल आहे हिकिड़ो, या लड़ी वञा हेॾे पाणी बि पीआं, पोइ वरी अॻिते पंधु वरी पोइ अॻिते कयां। उन जो अचे पियो त उते हिकिड़ो रहंदो हो धाड़ेल, जेको सॼे शहर खां बाहि ॿारे छॾियईं, सभिनी जो सामान सोन चांदी सभु खणी उते रखे छॾियो हुई। उनजो ॾिठो त हमरा अचे थो पियो। हुन छा कयो, दरवेश वारो वेस करे ॿाहिरि थी वेही रहियो, कि मतां अंदरि न अचे, हिन में अंदरि झूपड़ी में अंदरि न अचे, सामान ॾिसे न। जीअं जो आयो त अचे सलाम ॾिनईंसि, हिन सलाम जो जवाबु ॾिनो। हाल हाल वरिती, चई मां सोनारो आहियां, सोन जो वापारु कंदो आहियां, वञा थो होॾे उञ लॻी त तव्हांजी झूपड़ी ठम हिते रेगिस्तान इलाइक़े में, हिते तव्हां कीअं वेठा हो? हिन धाड़ेल चयो, असां दरवेश माण्हू आहियूं, असां सभिनी खां परे सही आहियूं। चई भला दरवेश ई मूंखे पाणी पीआरे, मुंहिंजो हथु ॾिस। दरवेश हिनखे पाणी पीआरे, चई हाणे हथु ॾिसी हिन सां कूड़ सूड़ हणा, न त पोइ त ॻाल्हि ॻिचीअ पइजी वेंदी। हिन जो हथु ॾिसी ऐं हिनखे चई ॻाल्हि ॿुध, जे तोखे धीउ थिए त सम्झ तबाही ऐं बर्बादी अथई, जे पुटु थी त पोइ तूं टेकियल आहीं। हिन जो ठीकु आहे, सोनारो निकिरी पियो। सोनारो वापारु करे मोटी आयो। हिन जी माई खे बि हाणे जेको तो संभालियूं थियूं अचे, टेम भरिजी वियो। माई खे चई ॻाल्हि ॿुध, जे अगरि धीउ थिए त धीउ खे पंहिंजो पाण मारिजांइ, या मूंखे ॾिया मां मारे ईंदोसांसि, जे पुटु थियो त पोइ सही आहे। हिन जी ज़ाल चयो इहो छा चेका? चई हा, मूंखे हिकिड़े दरवेश चयो आहे धीउ थींदी तबाही आहे। हाणे ज़ाल छा करे मुड़ुस खे, अलाह जी कुदरत हिनखे बि धीउ ॼाई। धीउ जो ॼाई, मां हिनखे वञी मारींदुसि या तूं मारीसि। हाणे माउ जा हथ कीअं वरनि? ॾेठि हुन रड़ियूं कयूं, ॾाढी दाऊं कईंसि, पर सोनारो न मुड़ियो। सोनारो निकितो, मथां हिकिड़ो दरवेश निकितो। दरवेश जो दाऊं ॿुधियूं माई जूं त अचे दर ते बीठो, अचे सॾके माई खे, चई छा ॻाल्हि आहे, छा ते रड़ियूं न? चई मुंहिंजो मशहूरु सोनारो आहे, तोखे ख़बर आहे? चई हा। चई मूंखे धीउ ॼाई अॼु, सभु मुंहिंजी धीउ आहे, फुरे खणी वई, चई मां हिनखे झंग में हिनखे मारे पूरे छॾींदुसि, सभु मूंसां एॾो वॾो ज़ुल्म। दरवेश चयो मां छा थो करे सघां, हुनजी धीउ आहे ऐं उहो निकिरी वियो। पर मां इहा दुआ घुरंदुसि, मालिक खां अलाह पंहिंजी पनाह में रखंदो न्याणी खे। दरवेश दुआ घुरी हली वियो। दरवेश हो जो खणी आयो झंग में, हाणे सोचे पियो त किथे खॾो खणा, उते पूरियासीं। हिकिड़ी जाइ ॾिठईं, अचे उते खॾो खोटरे, खॾे मदर विधई, दफ़न कयईं। मथां हिकिड़ी भोरड़ी उहा वेठी ॾिसे पई, सॼो लकायो। जॾहिं सोनारो दफ़न करे निकितो त भोरड़ी हेठि लही आई, ओॾी महिल खोटरे छोकिरीअ कढी वरितईं। छोकिरीअ कढी ऐं खणी जो रवानी थी। हाणे छोकिरी रोए पई खीर जे लाइ। हुन भोरड़ी छा कयो, छाती तां जो लाथई त भोरड़ी जेका बुबा हुया उन में धाइण में शुरू थी वई। भोरड़ी खे ॿार हुयो हिकिड़ो, त धाइण में शुरू थी वई, हुनखे जो खीर मिलियो, छोकिरी चुप कई हुई। हाणे खणी जाइ ते, हाणे हिनखे सुम्हारे काथे, वण ते सुम्हारे त ॿियो दाऊं पई करे। भोरड़ी वेही सोचियो त हाणे हिन जे लाइ हेठि जॻह ठाहिणी पवंदी। ओॾी महिल काठियुनि जो बंदोबस्तु करे हेठि हिन जे लाइ जॻह ठाहे, उते पन विछाए, पन जे मथां हिनखे सुम्हारे, पाण गॾु सुम्ही पिया त छोकिरी बसि कई। हिते 6 महीना 12 महीना गुज़रिया। हिकिड़ो हकीम उते ईंदो हुयो, जेको जड़ी बूटियूं पटींदो हो, हुतां झंग मां अचे। उहो जाए उते जड़ी बूटियुनि जे पटण जे लाइ ॾिठई त
हिकिड़ी भोलड़ी आहे, उनजे कच्छ में इंसान जो ॿचो आहे। हिन जो लॻे थो भोलड़ी काॾों फुरे खणी आई आहे, कंहिं माई कहूं। अॻिते जो वधियो त ॾिठईं त उहा नंढड़ी छोकिरी भोलड़ी सां खिले थी पई ऐं हुन सां प्यारु करे थी, भाकुर पाए थी। हिन चयो फुरे हीअ कोन आई आहे। हकीम जो उते आहे त भोलड़ी त हुनखे सुञाणंदी, जो हकीम ईंदो हो ओतिरे, हर महीने ॾेढ में ईंदो हो, जे जड़ी बूटियूं पटींदो हो। भोलड़ी खे सॾु कयईं, भोलड़ी लही आहे हेठि। भोलड़ी खे चई तूं ॻाल्हाईं त कोन थी, पर मां तोखे एतिरो चवां थो, हे इंसान जो ॿचो आहे, हिते झंग में कीअं ॼालींदो हे? इन खां बहितर आहे तूं मूंखे ॾे त मां पाण वटि हिनखे पालियां। हिते भोली हिनखे ॾिनो। भोली जो ॾिनो त भोली ज़ारो ज़ार रोए पई। आख़िर भोली बि हिनजे पोयां लॻी। हिन चयो भोली खे, चई भला तूं बि मूंसां गॾु हल, तूं भला रह हल मूंसां गॾु, तूं जो रोई थी हिनजे लाइ। चवंदा न त निपाइण मिठो हूंदो आहे। पोइ हिनखे वठी आयो उते। हुनजी बि शहर खां ॿाहिरि ई ठहियलु हुई पंहिंजी जॻह। उन मंदरु वेठो हूंदो हुयो, उते वेठो जड़ी बूटियूं कुटींदो, माण्हुनि जा इलाज कंदो हो। उते अची हिननि खे अची विहारियईं। भोली खे जा तूं बि हिते वेह। पोइ हकीम शहर मां वठी ईंदो हो, सीधो सामान हे हो। छोकिरी बि ख़िदमत पियो कंदो हो। जॾहिं छोकिरीअ 7-8 सालनि जी थी, हिते हुनखे पोइ इलाजु करण बि सेखारियईं, जड़ी बूटियूं कुटणु करणु, बीमारी बड़ी। होॾे सोनार खे बि साल ॾेढ खां पोइ हुन सोनार खे पुटु ॼाओ। ॾींहं गुज़रंदा रहिया। छोकिरी जी उमिरि अचे 17-18 साल थी। हुनखे जेको पुटु ॼाओ उनजी बि उमिरि अचे 16 साल अचे थी। हिकिड़े ॾींहुं सोनार जो पुटु अचे पियो पंहिंजे नौकरनि चाकरनि सां गॾु। रस्ते में हिकिड़ो वणु हुयो, वण ते नांग वेठो। जीअं नांग हिनजो जो चक हयो, हे उते ई किरी पियो सोनार जो पुटु। त उते हिकु नौकर चयो त वेझो हिते हिकिड़ो हकीम आहे रहंदो आहे, जेको इलाजु कंदो आहे, हलूं था उन ॾे। खणी आया उन ॾे। हुन जड़ी बूटियुनि जे वसीले इलाजु कयईं हुनजो। आख़िरकार उहो बची वियो। उन खां पोइ सोनार जे पुट जो ॾिठो हिनखे। छोकिरी खे ॾिन भोलड़ी सां गॾु वेठी रांदि पई थी खेॾे। पुछा की हिननि मूं केरु आहे? चई लॻे थो हिनजी हकीम जी धीउ हूंदी। पुछा की हुन को चई त छोकिरी केरु आहे ऐं भोली सां रांदि पई थी खेॾे। चई भोली बि सम्झो त मुंहिंजी धीउ आहे, हीअ छोकिरी मुंहिंजी धीउ आहे। हिनखे वॾी पसंदि आई सोनारे पुट खे। हे जीअं जो घर आयो अचे पंहिंजे पीउ खे चइबा ॻाल्हि ॿुधो, फलाणो हकीम आहे, हिनजी धीउ आहे, इहा मूंखे वठी ॾे। कीअं बि कर, छा बि कर, मूंखे वठी ॾे। हुन चइबो का ॻाल्हि कान्हे, का चऊं था तव्हां पैसे वारा माण्हू। ओॾी महिल माण्हू मोकिले हिन ॾे त पंहिंजी छोकिरीअ जो संग असांखे ॾे। हिन चयो मां सोचींदुसि पोइ त ॿुधाईंदुसि हुन ॻाल्हि खे। हुननि खे मोटाए छॾियईं। हिन चयो पहिरियों मां जांच त कयां थी छोकिरी आहे कंहिंजी। हे निकिरी पियो हकीम शहर में हलंदो अचे पियो। ॾिठईं त हिकिड़ो दरवेश हो, उहो हिनखे मिलियो। हकीम खे सुञाणंदो बि हुयो। हकीम खे चई घणनि ॾींहंनि खां पोइ मिलियो आहे, छाकाणि किथे ई? चई ॻाल्हि हीअं दरवेश, माॻ में त हूंदो हुओ, छड़ो हूंदो हुओ, अकेलो हूंदो हुउसि। पोइ पियो चकर ॾींदो हुउसि। हाणे की छोकिरी आहे, उनखे पालियां थो पियो। 17-18 साल थी विया आहिनि, 15 साल। त इन करे घणो ॿाहिरि नथो निकिरां। चई छोकिरी तूं काॾों आहीं? तूं त शादी कई कान हुई। चई इहा ई त ॻाल्हि आहे त मां इहा छोकिरी हिकिड़ी भोली वटि हुई, साल ॿिनि जी थी हुन वटि, त मां हुनखे वठी आयो हुउसि घर झंग मां। त हाणे इहा ख़बर न आहे छोकिरी आहे कंहिंजी। हिन चयोसि त घणो टाइम थियो आहे? हुनखे एतिरो टाइम ॿुधाईं। की इहा छोकिरी अथई सोनारे जी। दरवेश चयो। सो हिनखे 15-16 साल थी विया आहिनि। उहो झंग ॾे खणी वियो हुनखे पूरण जे लाइ। पोइ लॻे थो हुन भोली कढी आहे, इहा छोकिरी अथई सोनारे जी। हिन जो ठीकु आहे। सोनारे हुनखे घुरायो। चई ॾे हाल वाल, तूं तव्हां छो थो ॾी छोकिरी? चई मां न ॾींदुसि तव्हांखे। चई न ॾींदे? चई न। हुन ओॾी महिल माण्हू मोकिलिया हिन ॾे। चई वञो, चई हिनखे कुटे मारे खणी अचोसि हेॾे। जीअं जो माण्हू आया त भोली जेको ॿिनि भोलियुनि खे वठी आई, अचे जो हिननि सां विड़िया, हिन सभिनि खे भॼाए कढी छॾियऊं। अचे ॿुधाईं सोनारे खे। चई त भोली हुन ॾिघी रहे थी,
उन जो ॿोली त ॿियूं ॿोलियूं निकिरी आयूं जन असांखे कुटे मोकिलियो आहे। चई ठीकु आहे। 2 ॾींहं तरसी 3 ॾींहं अची 50 माण्हू वठी वञो। हाणे 50 माण्हू इहे वठी आया। भोली हिकिड़ी हुई, भोली खे धक हणी किराए छॾियऊं। हुनखे खणी सिधो आया हिन वटि, सोनारे वटि। सोनारे खे चई ॾे वाल, तूं त छोकिरी छो थो ॾी? चई ॻाल्हि हीअं आहे, हू छोकिरी आहे तुंहिंजी धीउ, तुंहिंजे पुट जी आहे भेण। मां ॼा कंहिंखे हाणे भाउ भेण जी शादी करायूं? हिते सोनारो वेही रहियो, मथे ते हथ ॾेई वेही रहियो। चई तोखे कीअं ख़बर पई? चई मूंखे ॿुधायो दरवेश, तूं भला झंग में पूरी आहीं छा छोकिरी? चई हा। चई उहा ई छोकिरी आहे। चई ठीकु आहे। हुननि हुकुम कयईं हिनखे बंदि करे छॾियो। हिन चोड़े ज़ालिम हुन भोली हुनखे पालियो कढी तातईंसि। भला तूं उनखे बि धक हणी आहे? वॾो को ज़ालिमी सोनारा तूं। चई हिनखे बंदि करे छॾियो। हिन चयो त इहा बची कीअं वई? इहा त मुंहिंजी तबाही कंदी वरी। हिकिड़ो पंहिंजो हिनजो हुयो ख़ासि माण्हू हुयो, उनखे चए वञ हकीम जे घर में जेका छोकिरी आहे न, इन जूं वञ 2 अखियूं कढी अच, हिनखे मारे 2 अखियूं न कढी आहे, वञ मली मल। उहो ओॾी महिल निकिरी पियो, सिधो आयो उतड़े। जॾहिं झूपड़ी जे ॿाहिरि ई हुयो, ॾिठईं त छोकिरी रोए थी पई। हिनखे बि दिलि में रहम आयो। वञी दर ते वेही ॾिठईं, उतां त वञा भोलड़ी खे उहो मलम पटी करे थी पई, रोए थी पई हुनजे मथां, हुनखे मां करे थी पई। हिनखे रहम अची वियो। हिन चयो मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मां न्याणी खे मारिया? उहो भला ज़ालिम सोनारो न्याणी जे पोयो पियो आहे। जे नथी करे शादी त बसि न, पोइ छो थो मारे हुनखे? मां न मारींदो हुनखे। ॿाहिरि निकितो, ॾिठे त हिकिड़े बकरी वञे थी पई। बकरी खे कोई तलवार खे रतो हणी उन जूं अखियूं कढी विझी की पोछण में ॿधी सिधो खणी आयो हुन वटि। चई मां मारे ॿाहिरि मां अखियूं पोछण में ॿधी खणी आयो अॼु वटि। हुन हकीम ॾाढी धाऊं कयूं, हुनजो ॿुधो त चड़े वॾो को ज़ालिमी सोनारा। वरी न ॿीहर मारियोसीं। चई चुप करे वेह, चई मुंहिंजी तबाही थी वञे हा। चई अचे वठि। चई अखियुनि खे उछिल, मां छा कंदुसि? हाणे ते सोनारो ठरी वेही रहियो, जान छुटी। बादशाह जो पुटु बीमार थी पियो, त बादशाह हुकुम कयो त वञो हकीम खे वञी वठी अचो त इलाजु करायो मुंहिंजे पुट जो। उहो आया उतरे त हकीम त न हुजे। छोकिरी अंदरि पुछा कयूं त काॾे वियो तुंहिंजो पीउ? ये ख़बर न आहे, अलाए काॾे वियो, माण्हू हुनखे खणी विया आहिनि। चई असांखे इलाजु कराइणो बादशाह जे पुट जो। चई इलाजु मां बि ॼाणंदी आहे, त मूंखे तव्हां वठी हलो, मां इलाजु कयां। चई हली आहे। हुन वठी आया। बादशाह जो हीअ छोकिरी काॾो आंदव? चई हकीम जी धीउ आहे, पर ॼाणंदी आहे इलाजु करणु। चल ठीकु आहे। भला हिन वञी हुते इलाजु कयो हुनजो, उहो सही थी वियो। बादशाह जे पुट जो ॾिठी त ख़ूबसूरत छोकिरी हुई। बादशाह जे पुट वेठो त पंहिंजे पीउ खे चयो ॻाल्हि ॿुध, हे हकीम वारी धीउ मूंखे वठी ॾे। चई वाह ठीकु आहे, हाणे मिलणो पवंदो हिनजे पीउ सां। जॾहिं बादशाह जो आयो उते हुनजे घर, अचे पुछा कीअं रहूं? जी तुंहिंजो पीउ किथे आहे? चई मुंहिंजे पीउ खे त ख़बर न आहे, अलाए केरु खणी वियो आहे, इहा मूंखे ख़बर कान्हे का। चई मुंहिंजे पुट सां तूं शादी कंदी? चई मां शादी कंदसि, पर पहिरियों मूंखे पंहिंजो पीउ खपे। चई ठीकु आहे, तुंहिंजे पीउ जी ॻोल्हा कयूं था। हुन अचे हुकुम ॾिनो पंहिंजे सिपाहियुनि खे, जल्दी जांच कयो त हिन जो पीउ खणी केरु वियो आहे। होरो जेको सोनारे जो पुटु उहो सिधो आयो हकीम ॾे। ही ॻाल्हि ॿुध, जेल में पियो आहे, मूंखे तूं शादी करणु नथो ॾीं, भई धीउ नथो ॾीं? हुनखे चई ॻाल्हि ॿुध, हूअ तुंहिंजी ही भेण, हा भेण सां तूं शादी करी आहे? तुंहिंजो पीउ आहे वॾो ज़ालिम। तुंहिंजी भेण जॾहिं ॼाई हुई, ओॾी महिल हिन छा कयो जो वञी ओॾी महिल हिनखे दफ़न करे छॾियईं। पोइ भोली हुनखे कढियो ऐं पोइ हुनखे मां पालियो आहे। हाणे तुंहिंजी शादी हुन सां पियो कराए, हाणे वरी ख़बर ॿुधई त वरी हुनखे माराए छॾियईं। हिन चयो त वाक़ई बि सही ॻाल्हि आहे। चई सही ॻाल्हि आहे, कसम ॾेई पंहिंजे पीउ खां पुछ। उहो सिधो आयो, पंहिंजे पीउ मारे सफ़ा तारा ॻाढ़ा कीअं आयो। अचे अमड़ खां पुछा कीअं पीउ खां? चई हा वाक़ई बि असां हुनखे उते दफ़न करे छॾियो। चई पोइ तव्हांजे घर में मूंखे रहणो ई कोन्हे को, जो न्याणे खे तव्हां मारियो था त मूंखे रहणो ई न तव्हांजे घर में। ओॾी महिल हो बि खणी निकितो, घोड़ो काए
ॿ टे रुपया खणी निकिरी पियो चई मां बि हेठो वञा हाणे बसि तव्हांजो मुंहिंजी भेण खे मारे छॾियो। सिधो जो आहे ओतिरे हिनजे हकीम जे घर जो आयो, ॾिठई त छोकिरी आहे भोली सां रांदि पई थी खेॾे। सिधो ओतिरे आयो चई तूं जेरी? चई हा मूंखे छा थियो आहे? चई त हाणे त इहो तुंहिंजी शादी कंहिंसां थिए थी? चई बादशाह जे पुट सां शादी थिए थी, पर मुंहिंजो पीउ कोन्हे को सो इन करे अलाए केरु खणी वियो हुनखे। चई तुंहिंजो पीउ असां वटि केरु आहे? चई तूं केरु आहीं? चई मां तुंहिंजो भाउ आहियां। मुंहिंजे पीउ तोखे अॻ में निंढाए में तोखे दफ़न कयो हुई, पोइ तोखे भोली कढियो, तोखे हिननि तोखे पालियो आहे, मां तुंहिंजो भाउ आहियां। हुन चयो ठीकु आहे तूं वञी बादशाह खे ॿुधाए। सोनारे पुटु सिधो आहे बादशाह वटि, बादशाह खे चई त इन छोकिरी जे पीउ खे मुंहिंजे पीउ सोनारे उन बंदि करे छॾियो आहे। ओॾी महिल सिपाही मोकिलियो, चयो वञो सोनारे खे 3 फुट मथे खणी अचो ज़मीन खां। सोनारे को तो पंडे खणी आया, हुनजे पीउ खे बि छॾायूं। अच्छा सोनारे खे जो अंदरि विधऊं जेल में, त सोनारे ॾिठो त उहो ई हमरा अंदरि आहे जेको दरवेश थी हिनखे ॿुधाईंदे धीउ जेका आहे वॾी जेका ज़हमत थींदई, तुंहिंजी तबाही बर्बादी थींदी। हिन बादशाह खां पुछा कयो कि हे केरु आहे? चई इहो त वॾो धाड़ेल आहे, अलाए केतिरियूं हिन चोरियूं धाड़ा कयनि सॼे शहर मां, बसि हाणे त हिन कंहिंजी पकड़ियो आहे। चई हे ई दरवेश आहे, चई मूंसां कहर कयो, मुंहिंजी धीउ मूंसां दफ़न कराए छॾियईं मुंहिंजे हथनि सां, हे ई उहो वॾो ज़ालिम आहे। चई हे त ज़ालिम, पर तूं त सोच करी यार, को बि दरवेश चवंदो आहे तव्हां में औलाद खे वञी मारियो, कंहिं बि दरवेश अॼु ताईं चयो आहे छा ईअं जो तूं हिन जे चवण ते लॻे? त हुन चयो त हाणे मूंखे माफ़ी खपे। चई माफ़ी असां कहिड़ी ॾिजो हुई, पंहिंजी धीउ को वटि माफ़ी। चई मुंहिंजी धीउ त मरी वई। चई उहा त जेरी आहे। हकीम जेॾी महिल आयो त हुनखे बादशाह जो पंहिंजी धीउ जो संग मूंखे ॾे पंहिंजे छोकिरे खां। हुन चयो ठीकु आहे, हाणे बादशाह घर आहे त मूंखे क़बूल आहे रिश्तो इहो। ओॾी महिल हुनजी शादी कराए आया। पोइ हुन छोकिरी खे वठी आई, चई हेठि तुंहिंजो उहो पीउ ज़ालिम जे हेॾो वॾो तोसां ज़ुल्म कयो। हुनजो पीउ हुनजे पेरनि ते किरी पियो, चई मूंखे ॾोह जी माफ़ी ॾे, जेको मूंखां ॾोह थी वियो मूंखे तूं माफ़ु कर। हिन चयो मां छा माफ़ु कयां, तोखे हिसाबु किताबु अलाह वठंदो, मां छा कंदुसि तोखे, मां तोखे माफ़ु करे छॾियो। बादशाह जो ॾिठो त हाणे छोकिरी हिनखे माफ़ु कयो आहे। बादशाह जो हाणे 7 साल पोइ बि तूं जेल में रह, तोखे ख़बर पवे त इहो ॾोह कीअं थींदो आहे। त बादशाह हुनखे 7 सालनि जे लाइ जेल में छॾियो ऐं उहो पाण में सभु ख़ुशि थी वेही रहिया। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि कहाणी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही त वरी ॿी कंहिं कहाणी मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।